सुभान अल्लाह सुभान समझे कौन समझे यो महबूब जे इश्क जो सोदो महबूब जो शान जे करे अबू जहल बयान करे अबू बकर बुधे त ओडी मल सच्चो करे देखारे दुश्मन जे मुंह ते डांगी मले जरी मलाई मोटी ईंदो आ न मुस्तफा जे दर ते महबूब फरमाइंदा ओ जिबो अबू बकर ओ कुहाफा जा पुत्र अज जेको तू कम करे आयो ही अज जेको अबू जहल वट सच गालाए आयो ही इयो सच अल्लाह आसमान जे समूरन मलाइकन के बिहारे देखायो ऐ रब तो फरमाए त मुझे सिद्दीक के सलाम चे जाए त अबू बकर अज खापो तू सिद्दीक सुभान अल्लाह अबू बकर सुभान अल्लाह। अरे नबी जी शाहिदी जे नबी जी सच्चाई के मञण आशिकन जो कयो आ जॾहिं महिल आशिक मञंदा आहिनि आसमाननि तां रकब लहंदा आहिनि त अबू बकर अबू कुहाफा जो पुत्र ॿुधो यो सिद्दीक आ पोइ अॼु न हिते इस्माइलाणी में वेही को आशिक चवे मुझो महबूब दिसे थो महबूब बुद्धे थो महबूब अचे त अची सके थो रब तौफीक दिनी थस रब कुदरत दिनी थस को चवे मां नथो मञा मूं चो तू न मञ असां के कुरान बुधायो आ त जेडी मल महबूब चाहे व अल्लमक मा लम तकुन तालम महबूब जे शे जो इल्म न हुजे तोखे ॾेई छॾियो छम सुभान अल्लाह। ये महफिल कीअं थी साईं गुलाम हैदर खे कोनी ख़बर त केर केर ईंदो पर मुस्तफा के खबर आ त हे गुलाम आया आहिनि हाय 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 पुछो न जी आशिक चवंदा कोई मिसल मिठो कोई मिसल मिठो लड़दी चुप कर मेरे अली एथे जा नहीं बोलदी अज साडी भी ईद होवे अगे अगे कमली वाला नाल मेरा पीर होवे वाह गाल मदीने जी पुट वाह गाल मदीने जी गली गली रोशन गली गली सुरहान पसीने जी पुत्र ये गालियों छट मुस्तफा के पाण जेड़ो न समझ जे समझणो थई और मुझे मुर्शिद पीर मिठे मुझे मुर्शिद पीर मिठे रहमतुल्लाह अलैह सबक पढ़ाए पढ़ाए जे कर चाहे अहद नु मिलना अहमद नाम पकंदी रह जिथे जो वेखी नाम मोहम्मद जिथे जो वेखी नाम मोहम्मद ओ चुम चुम अखियां ते लैंदी रह जे कर चाहे अहद नु मिलना अहमद नाम पकंदी रह जेकर चाही अदनु मिलना अहमद नाम पकंदी रह जेकर चाहे अदनु मिलना अन्ना बशर दा नशोर मचा दो विच यूहा दे दीद का दो अन्ना बशर दा नशोर मचा दो विच यूहा दे दीद का दो आ भयड़ा इंसाफ जो पा दो आ
भजड़ा इंसाफ जो पातो ओ मुफ्त न मगज खपेंदी रे जेकर चाही अहद न मिलना। समझी तो या न थो समझी? महबूब तो मुंह जड़ा ना है न महबूब रब जा हबीब सुभान अल्लाह। ये जी महबूब ॻाल्हाइन न महबूब ॻाल्हाइन तुंहिंजे वात मां थुक निकरंदी लुआब निकरंदो वात जो पानी निकरंदो ये गलीअ मंझि उछलाई घर मंझि उछलाई वात जी पिचकारी घर मंझि उछलाई। डॉक्टर दा चवन ये वात वारो पानी ता उछलायो था इन्हनि सां जरासीम था पैदा थियनि इन सां बीमारियूं थियूं पैदा थियनि। सो जगह जगह ते ये थुकू न उछलायो मखसूस जगह ते थुकू उछलायो जगह जगह ते ये वात जो पानी था उछलाए न थुकुन सा जरासीम था पैदा थियन बीमारियूं थी जन्म वठन मानू बीमार था थियन। बुधो मुझे सोने हबीब लजपाल नबी ने हे फर्क वा जो अली जो अखियूं उठी पवंदियूं हिन अली जो अखियूं खराब थी पवंदियूं हिन मुंहिंजा महबूब वात जो पानी अलीअ जे अखियुनि में विझंदा अलीअ जूं अखियूं सही सलामत। कतादा जी अख निकरी पवंदी आ कतादा जी अख निकरी पवंदी आ ढेलो अख जो दोलो हथ ते रखे डोड़ंदो ईंदो आ या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब अख निकरी पई आ अख ये मुंहिंजी तीर लॻो आ ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी अख खे सही करे ॾियो। आयन फरमाईंदा ओ कतादा सब्र कर जन्नत मिलंदई सब्र कर जन्नत मिलंदई। हजरत कतादा तो चवे या रसूल अल्लाह जे जन्नत नी आई अख बुडी तुझे अॻियां देर खड़ी सुभान अल्लाह। ओ महबूब सबब केड़े कनू दुनिया ते आवण कम मोहम्मद दा सबब केड़े कनू दुनिया ते आवण कम मोहम्मद दा मुतदी उजड़ी धरती को सावण कम मोहम्मद दा सुभान अल्लाह। मुतदी उजड़ी धरती को सावण कम मोहम्मद दा ओ जदा सारी खलकत हैरान होसी नबी होसन ता चुप रहे सन मोहम्मद साईं को पुकारे सुभान अल्लाह। नबी होसन ता चुप रहे सन मोहम्मद साईं को पुकारे असा को ख्वाजा अब्दुल गफ्फार साईं कौसर पिलावण कम मोहम्मद दा सुभान अल्लाह। हाय हाय हजरत कतादा तो चे या रसूल अल्लाह जे जन्नत भी अख भी देर घणी तो तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जान मुझे जिय में आज़ार जानवा हाणे साहिब एज शिफा मियां मरीज़न के सुभान अल्लाह। पुत्र तो मुझे मुस्तफा मुझे फर्क ही आ जो महबूब अख हणी पंजी लुआब था हणन कतादा तो चवे हिन अख का जेका मुस्तफा है उहा वधीक रोशन अल्लाह। सिज लहे वो जेका पहिरी अख हुई उन्हें का न दिसी सका पर लुआब वारी अख जी रात जो दिसे तीअं ॾींहं जो दिसे मुस्तफा में तो मुझे फर्क इहो समझे कौन समझे हाय हाय पुत्र महबूब में तो मुझे फर्क है या जो जरिमल महबूब जे विसाल जो वक्त करीब आयो महबूब जे विसाल जो वक्त करीब आयो जिब्रील आसमान तलिया
जिब्रील आयो या रसूल अल्लाह दर खड़काई महबूब ने इजाजत दी अंदर आयो या रसूल अल्लाह मुझा महबूब अज तांजो रब तो चवे तांजो अल्लाह तो फरमाए तो महबूब के मुझा सलाम अर्ज कयो सलाम चौस ऐं चौस अर्ज कयोस तो या रसूल अल्लाह तांजे रब तां के इख्तियार दिनो आ जे दुनिया में रहो तां जी मर्जी दुनिया में रहो अवां जी मर्जी जे तां चाहो तो तांजो रब तां के आसमान दे खणाए सुभान अल्लाह तां सदाई हयात हो जो अवां जी मर्जी या आसमान जी हजरत ईसा के मथे खणाए वियो या रसूल अल्लाह अवां के भी खणाए वठो साईं फरमायो जिब्रील मुझे रब के वनी मुझा सलाम अर्ज कर ऐं अर्ज करीस त मुझा मौला मुखे मौत मंजूर आ मुखे मौत मंजूर आ पर मां आसमान ते नथो खणण चाहा जो मुखे मुजी उम्मत वणंदी आ सुभान अल्लाह मुखे मुजी उम्मत ॾाढी प्यारी आ मौला जे कदे मां हिनन मां वञा हलियो त मुंहिंजा मौला हिनन जा ऐब ॾिसी मतां तू कावड़ जी पवी मतां तुंहिंजो डमर थे मां हिनन में न हूंदुसि मतां तू अज़ाब करीन पर मां हूंदुसि त आयल अज़ाब मुंहिंजे करे डरी वेंदा हलिया जिब्रील वियो वापस आयो अर्ज की या रसूल अल्लाह अल्लाह तो फरमाए तहां जे में खुश असाब खुश दरवाजो खड़क्यो हजरत जिब्रील अर्ज की या रसूल अल्लाह इज़राइल आयो आ ऐं अर्ज तो करे इज़राइल पे चवे या रसूल अल्लाह जे इजाजत हुजे त साईं जो साह कब्ज़ कया साईं फरमाए इज़राइल इस्माइलानी वारा रे ध्यान दे मुझे गाल ॿुध साईं पूछा के इज़राइल मानू जो साह कब्ज कंदो ही तो उनके केतरी तकलीफ दींदो ही घणी तकलीफ दींदो ही हजरत जिब्रील हजरत इज़राइल अर्ज कियो या रसूल अल्लाह पुरानो कपड़ो हुजे कंडीअ जो वण हुजे कंडन जो वण हुजे पुरानो कपड़ो उन कंडीअ जे वण में हणी ये छिक ॾिजेसि त कीअं रीड़ू रीड़ू लीड़ू लीड़ू थी वेंदो टुकड़ा जरा जरा थी वेंदो या रसूल अल्लाह जेडी मल मां कंहिंजो रूह कब्ज़ कंदो हा ओडी मल उन जो जिस्म इए रीड़ू रीड़ू जरा जरा थी वेंदो आ उन जो बुत जिस्म इए तकलीफ वारो थी वेंदो आ जीअं कपड़े जो हाल कंडीअ जो वण कंदो आ या रसूल अल्लाह मुझे जेडी मल साह कढंदो आ इए तकलीफ ईंदी आ इंसान साईं फरमायो ओ इज़राइल जेका तकलीफ ॾियणी थी अॼु मूंखे ॾिजे मूंखे भली दे पर मुझे उम्मतुन के इहा तकलीफ न ॾिजे मुखे जेको ईज़ा थे मुखे ईज़ा जेका तकलीफ ॾियणी थई मुखे दे पर ओ इज़राइल मुझे उम्मत वारन के इए न साह कब्ज़ कजाए इए तकलीफ न ॾिजाए जेका तकलीफ ॾियणी थे तो मुखे दे जो मां मोहम्मद मुस्तफा पंहिंजे उम्मत जे पैर में कंडो लगे इहो सही नथो सघे हेफ तईड़े उम्मती हेड़ो करीम महबूब मिलई इन महबूब जो दर छड़ो तुंजा थोरा मदनी लहण खां लंघे विया ओ तुंजा थोरा मुरसल लहण खां लंघे विया तुंजा गुण ऐं ॻाल्हियूं ओ गणण खां लंघे विया तुंजा थोरा मदनी लहण खां लंघे विया ओ मुसलमान भा तो मंज ऐं नबीअ मंज फर्क है जो इज़राइल ईंदो आ त मोकल वठी पोईंदो ऐं नबीअ मंज ऐं तो मंज फर्क है जो उम्मती जा दुख पंहिंजे सिर ते खणी उम्मत जे लाइ खैर ख्वाही करे
पो ओ उम्मतियो ओ महबूब जा आशिको अजे फकीर वा का सवाल थो करे हेडे करीम नबी जो उम्मती है अदा भा दिल ते हथ रखे बुधा तो इने महबूब के केतरो राजी कयो जेको महबूब इज़राइल के तो चवे जेका तकलीफ दियणी थई त मुख दे मुजी उम्मत के तकलीफ न दे अरे तुजा सूर महबूब न थो सही अज तू बुधाए इने सुने महबूब के केतरो राजी कयो पंज ज़मीर का पूछ अंदर तुझे काजी वेठल तुझो ज़मीर तुके बुधाइंदो तो तू केड़ा गलत कम फकीर अज तोके सबक देण आयो दर्स देण आयो पुत्र घणा दी है दुनिया वारन के राजी कंदे सजी जिंदगी तो गुजरी वई थई न पुत्र राजी सुभान अल्लाह सुभान समझे कौन समझे यो महबूब जे इश्क जो सोतो महबूब जो शान जे करे अबू जहल बयान करे अबू बकर बुधे त ओडी मल सच्चो करे देखारे दुश्मन जे मुंह ते दांगी मले जरी मरही मोटी इंदो आ न मुस्तफा जे दर ते महबूब फरमाइंदा ओ जिबो अबू बकर ओ कुहाफा जा पुत्र अज जको तू कम कर